इंटरनेशनली अगर वञे त ट्रंप वञे थो पियो अलास्का रवाना थी वियो आहे। ट्रंप चए थो त पुटिन खे त भई तूं सिख, लर्न फ्रॉम इंडिया एंड पाकिस्तान वॉर। ट्रंप चए थो वञण खां पहिरियां पुटिन सां मुलाक़ात अथसि हुते। पर इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे, बार बार भारत खे धमकी छो थो ॾींदो वञे। त हाणे बि चयईं त माना अगरि नथी थिए मुज़ाकरात कामयाब त भारत ते सैंक्शन्स अञा वधंदा, भारत ते टैरिफ अञा वधंदा। न, हू एक्चुअली इहो थ्रेट करे थो ट्रंप त अगरि प्यूटन ते इंडिया बि प्रेशर विझे, न त प्यूटन खां जेको तेल वठे पियो इंडिया उन में कंफर्टेबल आहे। असीं तोखे कुझु नथा बिगाड़े सघूं, तुंहिंजे महिमान खे ग्राहक खे फिटाईंदासीं। त प्यूटन खे त कुझु नथो करे सघे ट्रंप। त प्यूटन जो ग्राहक इंडिया थियो वेठो आहे तेल जो, उनखे सोड़ो कंदासीं। सो हींअर मुंहिंजे ख़्याल सफ़ा गुंडागर्दी वॾे वॾो ग्राहक त हींअर तेल जो इंडिया आहे। गुंडागर्दी खे लॻो पियो। हा, ऐं इंडिया छा पियो करे त वठे बि पियो, पाण बि करे पियो, वरी अॻिते बि खपाए पियो, रीसेल बि करे नंढनि मुल्कनि खे। सो लेकिन मुंहिंजे ख़्याल आहे की ट्रंप खे कुझु आसरो थियो आहे, छाकाणि त हीउ पंहिंजा नेक्स्ट शेड्यूल्स जेको ॾिए पियो त भई हिते हीअ अॼु मुंहिंजी मुलाक़ात थींदी, हिन खां पोइ ॿी मुलाक़ात में जेको आहे प्यूटन बि हूंदो, ज़ेलेंस्की बि हूंदो, कुझु ॿिया माण्हू, शायदि कुझु यूरोपियन मुल्कनि जा माण्हू बि प्रेसिडेंट वग़ैरह विहारींदो, क्रेडिट सभु ॿियनि खे बि ॾियारींदो, या थी सघे थो इंग्लैंड जो UK जो PM विहारीनि। कल्ह नॉर्वे जे PM खे डायरेक्टली चयो अथई त मूंखे नोबेल प्राइज़ ॾियो। त PM इहो नॉर्वे वारे कोन चयो दादा, मुंहिंजे हथ में कोन अथई। ज़ाहिर उहो ई चवंदो, मुंहिंजे हथ में थोरी आहे, उहो कमेटी पार्ट फोबिया अथसि छा, कॉम्प्लेक्स। अच्छा, हाणे अहिड़ो तव्हांखे सदर ॾियारियो आहे, जमहूरियत ज़िंदाबाद। सो ॻाल्हि इहा आहे त अगरि ही मुलाक़ात कामयाबु थी वई ऐं ही किथे को मामिलो ठापुर में वियो, यूक्रेन वारो ऐं रशिया जेको ठा थी वियो, त पोइ त साईं चवंदो त बिल्कुलु मूंखे नोबेल मिलियो। पोइ त चवंदो हा साईं, कमाल था कयो, मां इंडिया पाकिस्तान ठा करायो, मां अज़रबाईजान आर्मेनिया करायो, रवांडा अलाए हू करायमि, भई हाणे हेॾो वॾो मसइलो यूरोप लाइ मसइलो मूं हल कराए ॾिनो, ऐं पोइ तव्हां गज़ा ऐं फ़लस्तीन विसारे छॾियो। यस, वरी ॻाल्हि इसराइल जे वारे तां उते बि हिकिड़ी जेका आहे सूरत हाल दर्दनाक आहे। सेटलर्स खे जेको आहे उहो हलो कयो वियो आहे, इसराइली गवर्नमेंट फ़ैसिलो करे छॾियो आहे, 3000 जे क़रीब सेटलर्स सेटल कया वेंदा अराउंड द गाज़ा, ऐं पोइ माना गाज़ा बसि ख़तमु छो, मतिलबु फ़लस्तीन जो कॉन्सेप्ट ई बसि चवनि था त माना तव्हां विसारियो। अब अगरि फ़लस्तीन ठाहिणो पए त वेस्ट बैंक आहे, उहो बि काॾा ठाहींदो। जॾहिं कल्ह चई ग्रेटर इसराइल ठाहींदुमि, इसराइल पाण चयो आहे, वरी नेतन्याहू वाइल अनाउंसिंग त सेटलर्स सां सेटल था कयूं, उन वक़्तु चई त हीउ असांजो उहो ई मिशन आहे ग्रेटर इसराइल ठाहिण जो, क्लियर चई कल्ह बि। बसि पोइ हीउ ॾिसो, हाणे ॻाल्हि इहा आहे त हींअर वारो अगरि ग्रेटर इज़राइल जो नेतन्याहू जो जेको अगरि छा जिथे किथे चवंदो आहे त पोइ यानी ऐं अमेरिका जीअं ब्लेटेंटली बिल्कुलु उघाड़प जे हद ताईं हुनजी सपोर्ट करे पियो, ऐं उहो अमेरिका ते असीं महिरबानी थियूं पिया ऐं दुनिया महिरबानी थिएसि थी, छा आहे? ऐं ईअं न आहे त आम माण्हू सॼी दुनिया जो, हाणे को मुसलमाननि जो इशू न रहियो आहे गज़नि जो, हीउ जिथे किथे मुसलमान ग़ैर मुसलमान सभई हिन खे लान तान कनि था, पर मजाल जो कंहिंजी बि सिहत ते हीउ जेको वर्ल्ड स्टैब्लिशमेंट आहे, अमेरिकन स्टैब्लिशमेंट आहे, त हिन अगरि गज़ा खे टेक ओवर करे वञे थो ऐं पोइ सुभाणे वेस्ट बैंक खे बि करे थो, पोइ सुभाणे वारो त सभिनी जो अचिणो आहे। पोइ अरब मुल्क हुन महिल जेके दाहूं कंदा, ऐं अगरि पाण हुते हूंदासीं ऐं पाण ॻाल्हि ॾिसंदासीं त पोइ इन्हनि खे सॼी दुनिया मुल्की ॾिसंदी त तव्हां हुननि खे जीअं मारीनि था, हुननि खे इंसान नथा सम्झनि। नेतन्याहू ऐं इज़राइल जेके हुनखे बुख सां, हू चवंदा हीअ हिकिड़ी 2 पेरनि ते हलंदड़ के जानवर आहिनि, हिकिड़ी मख़लूक आहे, इन मख़लूक खे अगरि न हूंदी त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। यानी समूरियूं जेके तशरीहूं आहिनि, जेके एक्सपर्ट्स आहिनि कि जेनोसाइड छा थींदो आहे, नसल कशी छा थींदी आहे, उहे सभु इवन जेके यहूदी बि आहिनि मज़हब जे हिसाब सां, पर उहे एक्सपर्ट आहिनि त जेनोसाइड छा थींदो आहे, नसल कशी छा थी, कहिड़ी शइ खे नसल कशी चइजे, कहिड़ी शइ खे क़त्लेआम चइजे, उहे सभु मुतफ़िक़ आहिनि त हीअ नसल कशी थिए पई। ऐं दुनिया मां ठाहे बसि रुगो बयानु, रुगो असीं फ़लस्तीन खे तस्लीम करे वठंदासीं, बाबा उहो तव्हांजी ॻाल्हि खे चइबो UK अॼु बि चयो, UK जर्मनी EU टिनी जा बयान आहिनि अॼु
त न करे सेटलर्स खे सेटल, इहो कमु न करे, बसि न करे हो, त इहो था चवनि वेठा। उहो मर्ज़ी आहे हुनजी, उहो कंदो थो वञे, रोकण वारो हुन आहे कोन। हालांकि उतां जो ऑपोज़िशन लीडर बि जेको आहे कल्ह बाक़ाइदा पंहिंजी असेंबली में एहतजाज कयो ऐं उन बि क्लियर ॻाल्हि कयो त ही स्टेप्स ग़लति आहिनि, ही स्टेप्स असांखे इसराइल खे लंबे अरसे में वॾो नुक़सानु ॾींदा। बसि पोइ बाक़ी पिटू पारातू आहिनि या असां उन खां सवाइ पाण छा था चई सघूं, तजियो करणी त ॻाल्हि ई कान्हे।